वज़ीर मुराद अली शाह जे तर्जमान जो चवणु आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह परॾेही दौरो सुभाणे मुकमल कंदो। अव्हां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, तर्जमान जो बयानु साम्हूं आयो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो परॾेही दौरो सुभाणे पूरो थींदो। तर्जमान जो चवणु आहे त मुराद अली शाह सूमर ॾिहाड़े ॾे पहुची पंहिंजूं ज़िमेवारियूं संभालींदो। अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया नाज़रीन, वॾे वज़ीर जे तर्जमान जो बयानु साम्हूं आयो आहे। संदसि चवणु आहे त मुराद अली शाह सूमर ॾिहाड़े पंहिंजूं सरगर्मियूं शुरू कंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं, शाहिद मीरानी लाइन ते मौजूदु आहे। जी शाहिद, वधीक छा चवणु आहे तर्जमान जो? जी बिल्कुलु, सिंध जे वॾे वज़ीर जे हवाले सां जेकी सोशल मीडिया ते अफ़वाहूं हलियूं हुयूं, उन खां पोइ सिंध जे वॾे वज़ीर जो तर्जमान जो बयानु साम्हूं आयो आहे। वॾे वज़ीर जे तर्जमान बयान में चयो आहे त सैयद मुराद अली शाह हिकु हफ़्ते जे लाइ जेको आहे उहो निजी दौरे लाइ अमेरिका रवानो थियो हुयो। हिन जो चवणु हो त सुभाणे जेको आहे उहो वॾो वज़ीर जेको आहे उहो उतां निकिरंदो ऐं आचर ते उनजो दौरो जेको आहे उहो पूरो थींदो ऐं सूमर ते जेको आहे सुबुह जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची पहुची वेंदो ऐं कराची पहुचण खां हू पंहिंजूं ज़िम्मेवारियूं जेके निभाइण शुरू कंदो। जी शाहिद लाइन ते मौजूदु रहिजो। नाज़रीन, अव्हां खे अपडेट कयूं पिया। वॾे वज़ीर जे तर्जमान जो चवणु आहे त मुराद अली शाह निजी दौरे ते वियो हो ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह जो सुभाणे दौरो मुकमल थी रहियो आहे। नाज़रीन, कराची मां ही ख़बर आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बीएनपी सरबराह अख्तर मेंगल सां अहम मुलाक़ात थी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बीएनपी सरबराह अख्तर मेंगल सां मुलाक़ात थी आहे। अख्तर मेंगल खे शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी वारी तक़रीब में शिरकत जी बिलावल भुट्टो दावत ॾिनी आहे। शाहिद मीरानी लाइन ते मौजूदु आहे। जी शाहिद, छा अपडेट्स आहिनि मुलाक़ात जे हवाले सां? पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान नेशनल पार्टी जे चेयरमैन अख्तर मेंगल जे घर पहुची वियो आहे। उनजे घर ते पीपल्स पार्टी जे चेयरमैन पारां मुलाक़ात कई वई। उन मुलाक़ात दौरान पीडीएम जी जेकी तहरीक आहे, हुकूमत मुखालिफ़, उन तहरीक समेत मुल्की सियासी सूरत हाल ऐं समाजी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। पीपल्स पार्टी जे चेयरमैन पारां अख्तर मेंगल खे 27 डिसंबर ते गड़ी खुदाबख्श में जेको पीपल्स पार्टी पारां शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी मल्हाइण वारी जेको जलसो थियो आहे उन थिए पियो, उन जलसे में शिरकत जी बि उनखे दावत ॾिनी आहे। दावत दौरान जेको आहे पीडीएम वारी जेकी तहरीक आहे, उन सां गॾोगॾु सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इन मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त पीपल्स पार्टी पारां बलोचिस्तान खे हक़ ॾियारण लाइ जदोजहद शुरू कई वई आहे। हिन जो चवणो त बलोचिस्तान जूं जेसिताईं महिरूमियूं ख़तमु न थींदियूं तेसिताईं मुल्क जी जेकी तरक़ी आहे उहा नामुमकिन आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त बलोचिस्तान जे वसीलनि ते पहिरियों हक़ बलोच अवाम जो ई आहे। जी वॾी महिरबानी शाहिद मीरानी तफ़सील ॾियण जे लाइ। अख्तर मेंगल खे शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी वारी तक़रीब में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। नाज़रीन, अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं। ओगरा तरफ़ां पेट्रोल बहरान बाबति जांच ते बेतमादी जो इज़हार कयो पियो आहे। अवां खे इहा ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, ओगरा पारां पेट्रोल बहरान बाबति इंक्वायरी रिपोर्ट रद्द कई वई आहे। ओगरा पारां चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। इंक्वायरी रिपोर्ट में लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। ओगरा तर्जमान जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया नाज़रीन, रिपोर्ट रद्द कई वई आहे। ओगरा तर्जमान जो चवणु आहे त रिपोर्ट बेबुनियाद आहे। रिपोर्ट ख़िलाफ़ क़ानूनी ऐं ॿियनि लाॻापियल फोरम सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रिपोर्ट में ओगरा खे ख़त्म करण जी सिफ़ारिश कई वई हुई। ओगरा तरफ़ां इहा रिपोर्ट रद्द कई वई आहे। ओगरा पारां पेट्रोल बहरान बाबति इंक्वायरी रिपोर्ट रद्द कई वई आहे ऐं इन खे चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। अवां खे इहा ख़बर ॾियो पिया नाज़रीन, रिपोर्ट में ओगरा खे अछो हाथी करार ॾिनो वियो हो ऐं ओगरा खे ख़त्म करण जी सिफ़ारिश कई वई हुई। ओगरा तर्जमान जो चवणु आहे त इंक्वायरी रिपोर्ट में लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। रिपोर्ट ख़िलाफ़ क़ानूनी ऐं ॿियनि लाॻापियल फोरम सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ओगरा तर्जमान जो बयानु साम्हूं आयो आहे। पेट्रोल बहरान बाबति रिपोर्ट में ओगरा खे अछो हाथी करार ॾिनो वियो हो ऐं ओगरा खे ख़त्म करण जी पिणु सिफ़ारिश कई वई हुई ऐं ओगरा रिपोर्ट ते रद्दअमल साम्हूं आयो आहे। इन रिपोर्ट ते पेट्रोल बहरान वारी रिपोर्ट ते ओगरा जो रद्दअमल आयो आहे। ओगरा जो चवणु आहे त इंक्वायरी रिपोर्ट में लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। सेहत खाते पारां कोरोना एमरजेंसी दौरान कॉन्ट्रैक्ट भर्ती कयल अमले ते थियल ख़र्च जा तफ़सील तलब कया विया आहिनि। सेहत खाते पारां कोरोना एमरजेंसी दौरान कॉन्ट्रैक्ट भर्ती कयल अमले ते थियल ख़र्च जा तफ़सील तलब कया विया आहिनि। ख़र्च जा तफ़सील मालूम करण लाइ सेहत खाते तरफ़ां DG सेहत ऐं DHOs खे ख़त लिखिया विया आहिनि। कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टर्स ऐं नर्सिस ते थियल ख़र्च जा तफ़सील माणिया वञनि। सेहत खाते जो इहो चवणु आहे।
कोरोना वायरस दौरान 99 ॾींहंनि जे कॉन्ट्रैक्ट डॉक्टर्स ऐं नर्सिस खे भर्ती कयो वियो हो ऐं इन्हनि ते जेको बि ख़र्चु आयो आहे सिहत खाते तरफ़ां उहो ख़र्चु ऐं उन ख़र्च जा तफ़सील तलब कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं, शाहिद मिरानी लाइन ते मौजूदु आहे। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? सिहत खाते पारां कोरोना एमरजेंसी दौरान 99 ॾींहंनि जे कॉन्ट्रैक्ट जी बुनियादनि ते भर्ती थियल डॉक्टरनि ऐं नर्सनि ते जेको ख़र्च थियो आहे उन ख़र्च जा तफ़सील जेके आहिनि उहे घुराए वरिता आहिनि। इन हवाले सां सिहत खाते जी अख़्तियारियुनि पारां सूबे जे समूरनि जेके ज़िले ऑफिसर आहिनि सिहत खाते जा उन्हनि ॾांहुं ऐं DG सिहत ॾांहुं ख़त लिखियो वियो आहे। उन ख़त में ॼाणायो वियो आहे त 99 ॾींहंनि जे कॉन्ट्रैक्ट जे बुनियादनि ते सिहत खाते जी अख़्तियारियुनि पारां जेके भर्तियूं कयूं वियूं उन डॉक्टरनि ते जेके पघारुनि जी मद में जेके ख़र्च थिया आहिनि उहो ख़र्च जा समूरा तफ़सील ॾिना वञनि ऐं इहो बि ॿुधायो वञे त हिन वक़्त ताईं केतिरी जेकी रक़म आहे उहा बचत में पयल आहे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त अप्रैल महीने खां वठी जेके कॉन्ट्रैक्ट ते जेके डॉक्टर भर्ती थियल हुआ उहे 1100 उन्हनि जो तादादु आहे, जॾहिं त 900 जे लॻभॻि जेके नर्सूं आहिनि उहे बि उन्हनि खे बि पघारूं अप्रैल महीने खां शुरू थी वियूं। ही 6 महीननि ताईं अप्रैल खां वठी सेप्टेंबर महीने ताईं 6 महीननि दौरान जेके बि उन डॉक्टरनि खे ऐं नर्सुनि खे पघारूं जारी थियूं आहिनि ऐं उन्हनि ते जेको बि ख़र्च थियो आहे उन ख़र्च जा तफ़सील सिहत खाते जी अख़्तियारियुनि पारां घुराए वरिता आहिनि। जी वॾी महिरबानी शाहिद मिरानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, तव्हांखे अपडेट कयूं पिया सिहत खाते पारां कोरोना एमरजेंसी दौरान कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल अमले ते थियल ख़र्च जा तफ़सील तलब कया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। पुलमा ॻोठ अलीआबाद में मासूम ॿारड़ी ट्रैक्टर हेठां चिभाड़जी फौत थी वई आहे। अवां खे ख़बर ॾिनी पिया पुलमा अफ़सोसनाक ख़बर आहे। ॻोठ अलीआबाद में मासूम ॿारड़ी ट्रैक्टर हेठां अची चिभाड़जी फौत थी वई आहे। अवां खे ख़बर ॾियो पिया नाज़रीन, 3 वरनि जो हसीब खोखर बनी में हलंदड़ ट्रैक्टर हेठां चिभाड़जी फौत थी वियो। अवां खे ख़बर ॾियो पिया नाज़रीन, ॻोठ अलीआबाद में मासूम ॿारड़ो ट्रैक्टर हेठां चिभाड़जी फौत थी वियो आहे। 3 वरनि जो हसीब खोखर बनी में हलंदड़ ट्रैक्टर हेठां चिभाड़जी फौत थी वियो। बनी में हर काहिर हुअसि त पुटु ट्रैक्टर हेठां अची चिभाड़जी फौत थी वियो। आसिफ़ खोखर जो इहो चवणु आहे। पुलमा अवां खे ख़बर ॾियो पिया ॻोठ अलीआबाद में मासूम ॿारड़ो ट्रैक्टर हेठां अची चिभाड़जी फौत थी वियो। 3 वरनि जो हसीब खोखर बनी में हलंदड़ ट्रैक्टर हेठां चिभाड़जी फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन, ॻोठ अलीआबाद में मासूम ॿारड़ो ट्रैक्टर हेठां अची चिभाड़जी फौत थी वियो आहे। 3 वरनि जो हसीब खोखर बनी में हलंदड़ ट्रैक्टर हेठां अची चिभाड़जी फौत थी वियो आहे। जॾहिं त इन नींगर जे पीउ आसिफ़ खोखर जो बयानु साम्हूं आयो आहे। उन जो चवणु आहे त बनी में हर काहिर हुअसि त पुटु ट्रैक्टर हेठां अची चिभाड़जी फौत थी वियो आहे। कराची में अवां खे अपडेट कंदासीं। नादरन बाईपास वेझो रोड हादसो थियो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो। औरत ऐं ॿार समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कराची मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नादरन बाईपास वेझो रोड हादसो पेश आयो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे ऐं हिकु ॼणो फौत थियो ऐं औरत ऐं ॿार समेत 8 ॼणा ज़ख़्मी ॿुधाए पिया वञनि। ख़ुर्शीदपुरा क़ब्रिस्तान वटि तेज़ रफ़्तार डंपर जो हाईरूफ सां टकर थी पियो। इन हवाले सां अवां खे ॿुधायूं पिया इन हादसे में हिकु ॼणो फौत थियो आहे। औरत ऐं ॿार समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हाईरूफ हादसे जो शिकार थी आहे। अवां खे इहा ख़बर ॾियो पिया नाज़रीन, जंहिंमें सवार 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं हिकु ॼणो फौत आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो कमु नवां कानून आणणु आहे, जंहिं बाबति जजिस जी मुक़ररी में वकीलनि सां मुशावरत जारी आहे। चीफ जस्टिस पंजाब बार खे ख़िताब कंदे चयो त लाहौर हाई कोर्ट में ख़ाली जायुनि ते जल्द जजिस जी मुक़ररी कंदासीं। चीफ जस्टिस चयो त वकीलनि खे जज साॾो पुरतशदुद न थियणु घुरिजे। मां बि कंहिं ज़माने में जज़्बाती वकील हुअसि, पर वालिद जी हिदायत ते उन वक़्तु जज साहब खां माफ़ी वरिती हुई। चीफ जस्टिस चयो त जजिस सां बिल्कुलु बि न विढ़ो। फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ आहे त रस्तो मौजूदु आहे। हर मामले ते वकीलनि खे एतमाद में वठंदा आहियूं। वकीलनि जा मसइला हल करणु असांजी पहिरीं तरजीह आहे। चीफ जस्टिस चयो त सिस्टम में जमहूरी क़दर खणी ईंदासीं। इन ई जमहूरी क़दर सां असां अॻिते वधंदासीं। जजिस ऐं वकील मुशावरत सां गॾु इंसाफ़ फ़राहम करे रहिया आहिनि। बुलेटिन मां फ़िलहाल एतिरो ई।